हिन धरणे में शामिल मुंहिंजा हारी आबादगार भाइरो सुबह खां वठी धरणो हलंदड़ आहे। तव्हां हिकिड़ी शइ इन मां नोट कई हूंदी त केॾी न हली आहे। डिप्टी कमिश्नर ज़िले में मौजूद हूंदे बि धरणे में अचण जे लाइ तयार न आहे। पर असांखे को फ़र्क़ु न आहे। डीसी साहब तुंहिंजी एतिरी लेवल न आहे जो असीं तोसां मुखातिब थियूं। तूं टके जे नौकरीअ ते आहीं। मुंहिंजे हारी आबादगार जो किरोड़नि जो पैदावार आहे जेके पंहिंजे पैदावार जे लाइ सुबह खां वठी हिन धरणे में मौजूद आहिनि। मां तुंहिंजे थ्रू ही सिर्फ़ मैसेज तो ताईं न आहे पर मां तुंहिंजे वॾड़नि ताईं बि पहुचाइण थो चाहियां, सूबाई सरकार ताईं बि पहुचाइण थो चाहियां त ॿुधी छॾियो, कन खोले ॿुधी छॾियो। जेसीं ताईं मुंहिंजे हारी आबादगार सां जेकॾहिं तव्हां इंसाफ़ नथा कयो त रब्बे काबा जो कसम आहे असीं पंहिंजे सिरनि सां कफन ॿधी आया आहियूं। मरंदासीं 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 पर पंहिंजे हक़नि खां दस्तबरदार न थींदासीं। हितां ख़ाली न वेंदासीं। पंहिंजा मुतालबा मंझराईंदासीं मंझराईंदासीं मंझराईंदासीं। न हली आहे टके जा माफ़ियाऊं जेके असांजे मथां मुसलत आहिनि। कारखाननि वारा 10, 15 या 20 हूंदा ज़िले में। हिते सवन जे तादाद में हारी आबादगार वेठा आहिनि। डीसी साहब मां सम्झां थो जेकॾहिं तूं इन्हनि माफ़ियाउनि ते ख़ामोश आहीं त तूं बि चोर आहीं, तूं बि भत्तो थो खाईं। वाज़े तौर तोखे ॿुधाइण था चाहियूं, मूंखे ख़बर आहे तूं हिते डीलिंग करे ज़िलो पियो वठी। अॼु तोखे हिननि जो अहसास न आहे पर असांजो इहो लेवल न आहे जो असीं तोसां मुखातिब था थियूं। पर मां सूबाई सरकार खे पंहिंजे तरफ़ मुतवजो बणाइण थो चाहियां त ॿुधी छॾ मुराद अली शाह साहब, असीं पंहिंजे जाइज़ हक़नि जे लाइ वेठा आहियूं, न पंहिंजे कंहिं ज़ाती मफ़ाद जे लाइ, न कंहिं सियासी पार्टी जे अॻुवाणी में वेठा आहियूं। हिते मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻुवान, मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवान, मुख़्तलिफ़ मज़हबनि सां तालुक़ रखंदड़ दोस्त असां सां गॾु आहिनि। पर हिते असीं सिर्फ़ हारी आबादगार जी हैसियत सां वेठा आहियूं। इहा कहिड़ी जमहूरियत आहे? छा इहा जमहूरियत आहे कि ताईं मुंहिंजे ज़िले कंबल शदाब कोट जे हारीअ सां इंसाफ़ नथो थिए, मुंहिंजे मज़दूर सां इंसाफ़ नथो थिए, मुंहिंजे हारीअ सां इंसाफ़ नथो थिए, मुंहिंजे पोयत सां इंसाफ़ नथो थिए। मां तव्हांजे थ्रू बि